नौशर ऑफ रोज़ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो नौशर ऑफ रोज़ गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जे शागिर्दनि नेशनल प्रेस क्लब पहुंची पीपल्स स्कूल जी इंतजामिया खिलाफ सख्त एहतजाजी मुज़ाहिरो कियो। शागिर्दनि ॿुधायो त पीपल्स स्कूल जी इंतजामिया ग़रीबनि शागिर्दनि ऐं सरकारी स्कूल जे शागिर्दनि खे एडमिशन नथी ॾिनी वञे, जीअं त मनपसंद वॾेरनि जे ॿारनि खे एडमिशन ॾेई करे पीपल्स स्कूल ऐं सिंध हुकूमत जी पॉलिसी खे साइड ते करे ऐं पॉलिसी जी खिलाफ वर्जी करे रहिया आहिनि। असांजो मुतालबो आहे त नाअहल इंतजामिया खे हटाए सरकारी स्कूल जे शागिर्दनि खे एडमिशन ॾिनी वञे, जीअं ग़रीब शागिर्दनि जो मुस्तक़बिल ठही सघे। असां सिंध हुकूमत ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन ऐं बेकन हाउस स्कूल सिस्टम बि आला अख़्तियारनि खां घुर कयूं था त सरकारी स्कूल ऐं ग़रीब ॿारनि खे एडमिशन ॾिनी वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। खड़ो कलम खड़ो किताब खड़ो कलम खड़ो किताब रद्द कयल पाप स्कूल में गरीबन शागिर्दनि खे